हैदराबाद में जिते खानगी स्कूल की औरत टीचर के गोली हणी जख्मी कंदड़ जवाबदार के पुलिस गिरफ्तार करे वरतो है। पुलिस फायरिंग कंदड़ जवाबदार प्रेम ओड के गिरफ्तार करे वरतो। पुलिस जो चवण है जवाबदार के कब्जे में वारदात में इस्तेमाल थियल हथियार बहत कयो वियो है। आगे कयूं पिया अहम ख़बर के हवाले से हैदराबाद में खानगी स्कूल की औरत टीचर के गोली हणी जख्मी कंदड़ जवाबदार के पुलिस गिरफ्तार किया है। इन हवाले से अहम ॿुधायूं पिया पुलिस फायरिंग कंदड़ जवाबदार प्रेम ओड के गिरफ्तार करे वरतो। पुलिस जो चवण है जवाबदार के कब्जे में वारदात में इस्तेमाल थियल हथियार बहत कयो वियो है। अहम ख़बर अपडेट कयूं पिया हैदराबाद में जिते खानगी स्कूल की औरत टीचर के गोली हणी जख्मी कंदड़ जवाबदार के पुलिस गिरफ्तार करे वरतो। पुलिस फायरिंग कंदड़ जवाबदार प्रेम ओड के गिरफ्तार करे वरतो। अवां ॿुधायूं पिया पुलिस जो चवण है जवाबदार के कब्जे में वारदात में इस्तेमाल थियल हथियार भी हथ कयो वियो है। आगे कयूं पिया हैदराबाद में खानगी स्कूल की औरत टीचर के गोली हणी जख्मी कंदड़ जवाबदार के पुलिस गिरफ्तार करे वरतो है। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर फेरोज़ बबर का। फेरोज़ आगे कजो जवाबदार गिरफ्तार थियो है। जी बिल्कुल ही वाक़ियो जेको आहे नसीम नगर चौक ते फायरिंग दौरान खानगी स्कूल जी जेका औरत उस्ताद उहा ज़ख़्मी थी। इन में ज़ख़्मी फीमेल टीचर उज़मा हथार के सिविल अस्पताल मुंतकिल कियो जे त पुलिस वाक़े में मुलविस जवाबदार प्रेम ओड के गिरफ्तार करे वरितो आहे। पुलिस तर्जुमान जो चवल आहे त गिरफ्तार जवाबदार खां वाक़े में इस्तेमाल थियल हथियार बरामद कयो जे त जवाबदार जो चवण आहे त रिश्तो घुरियो न ॾियण तां हुन जेको आहे नारी के गोली हई। पुलिस जो चवण आहे त जेका फीमेल टीचर आहे उहा पंहिंजे भाउ सां गॾु मोटरसाइकिल ते सवार हुई त जवाबदार उते मथस फायरिंग कई। वाक़े में जेको आहे ॿिया जेके सां गॾु मुलविस जवाबदार गिरफ़्तार लाइ छापा हणी रहिया आहियूं जे त मामले जी वधीक जांच जारी आहे। जी ठीक है, वरी मेहरबानी फेरोज़ तफ़सील ॾियण लाइ।